إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم شر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة كل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه يا أيها الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شعوبا وقبائل لتعارفوا إن أكرمكم عند الله أتقاكم وقال النبي صلى الله عليه وسلم إن أموالكم ودماءكم وأعراضكم حرام عليكم كحرمة يومكم هذا في شهركم هذا في بلدكم هذا हर किस्म जी हमदाई सना किबरियाई बुजुर्गी वदाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन के जुगाए जेको अकेलो हिन पूरे कायनात जो खालिक मालिक महबूद वहदहू ला शरीक है ऐं बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन साकी कौसर शफीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात मुक़द्दसात जन के रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो
अजीज दोस्तों, प्यारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बेसत का पहिरीं दुनिया तबाही ऐं बर्बादी के किनारे ते हुई। दुनिया की तहज़ीब, दुनिया की तमद्दुन ऐं को दुनिया जो अखलाकी लेवल हुयो वो बिल्कुल समझो तो पस्ती में हुयो। दुनिया में अदल इंसाफ खत्म थी चुको हुयो ऐं दुनिया में ॾाढो सो गाबो जो कानून हुयो। माण्हुनि जा पाण में झेड़ा झटा हुया। मामूली ॻाल्हि तां अल्लाह रहम करे त रत जूं नदियूं वहंदियूं हुयूं। कई मासूम ॿार यतीम थी विया ऐं कई माउरनि जूं अल्लाह रहम करे त झोलियूं ख़ाली थी वयूं ऐं कई न्याणियूं अल्लाह रहम करे त बेवाह बणिजी वयूं। अजीज दोस्तों, अहिड़े आलम में अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जलाल में आई ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मबूस फरमायो ऐं पाण पंहिंजी 23 साला नबूवत वारी ज़िंदगीअ में वॾा दुख अहंज सही करे, कई दर्द सही करे दुनिया ते हिन अल्लाह जे दीन के गालिब कयूं ऐं हिकु अहिड़ो मुआशरो क़ाइमु कयूं जंहिं मुआशरे जो दुनिया में मिसाल मिलणु मुश्किल आहे। दुनिया में अदल क़ाइमु थियो, दुनिया में इंसाफ़ क़ाइमु थियो ऐं दुनिया जे अंदरि अल्लाह रहम करे ज़ुल्म ऐं जिबिर जा जेके अल्लाह रहम करे हिकु दास्तान लिखियल हुई उन जो ख़ात्मो थियो। अल्लाह रहम करे हर हक़दार के पंहिंजो हक़ मिली वियो हलियो ऐं जेके अदावतूं हुयूं उहे दोस्तियुनि में तब्दील थी वियूं, नफ़रतूं मुहबतुनि में तब्दील थी वियूं। जेके कालो के ॾींहुं हिक ॿिए जे रत जा प्यासा उहे सभिनि भाउरनि वांगुरु भाइर बणिजी विया हुआ। अज़ीज़ दोस्तो, छा था सम्झो त इन अज़ीम मुआशरे जे क़याम जे लाइ प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं उहे तकलीफ़ूं अल्लाह रहम करे त इंतिहाई डिघियूं आहिनि, वॾियूं आहिनि, उनखे हिते बयानु नथो करे सघिजे। इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण हिकु अज़ीम मुआशरे जो क़याम विधऊं ऐं हज्जतुल विदा जे ख़ुतबे ते इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ख़ुतबो ॾिनो उन ख़ुतबे इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अज़ीम मुआशरे जो एलामिया जारी कयो। पर बदकिस्मतीअ जो आलम त इहो आहे जो अॼु आऊं बि ॾिसां पियो, तव्हां बि इन ॻाल्हि खे चङी तरह पसियो पिया त अल्लाह रहम करे असांजो मुआशरो वरी उन अखलाकी पस्ती जो शिकार थींदो पियो वञे। हर तरफ़ ज़ुल्म ऐं जिबिर, ॾाढ, अल्लाह रहम करे जेको ॾाढो सो गाबो जो कानून असांजे हिन मुल्क में मुआशरे में अल्लाह रहम करे क़ाइमु थींदो पियो वञे। ॿियनि खे त छॾियो पर अल्लाह रहम करे अॼु मुस्लमान कलमे पढ़ण वारा अल्लाह रहम करे उहे बि इलाक़ाई तअस्सुब जो शिकार, लिसानियत जो शिकार, क़ौम ऐं बिरादरी जो शिकार, अल्लाह रहम करे त असबियत जहिड़े हिकु कद्धे मर्ज़ जो मुस्लमान शिकार थींदो पियो वञे। अजीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो, इस्लाम सिर्फ़ तुंहिंजे ऐं मुंहिंजे रोज़े ऐं निमाज़ जो नालो कोन्हे, जेके महज़ इबादत आहिनि उनजो नालो कोन्हे, बल्कि इस्लाम एक मुकम्मल ज़ाब्ता हयात है। जिंदगी के हर पहलू जो दीन इस्लाम इहातो करे थो। अॼु असां वटि इस्लाम छा रहिजी वियो आहे? मूंखे यादगिरी आहे
ग़ालिबन 2007 या 8 जी ॻाल्हि आहे। काविश अख़बार में एक सिंधी अदीब सिंधी दानिश्वर एक आर्टिकल लिखियो। उन जो मफ़हूम इहो आहे त दुनिया जा जेतिरा बि मुक़दस मज़ाहिब आहिनि उहे सभु जा सभु जेके मज़ाहिब आहिनि को बि अहिड़ो मज़हब कोन्हे जेको बुराई बेहयाई ऐं मुनकरात जो सबक़ ॾींदो हुजे, दर्स ॾींदो हुजे। पर अॼु असांजा जेकी मज़ाहिब आहिनि उहे मज़ाहिब हिकु चौदीवारी जे अंदरि क़ैद थी चुका आहिनि। लिखण वारो लिखे थो, जेकॾहिं मिसाल आहे को यहूदी आहे त पंहिंजे इबादत कदे में पंहिंजी इबादत गाह में त यहूदी आहे, पर जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त पंहिंजी यहूदियत पंहिंजो मज़हब उते छॾे करे ॿाहिरि पंहिंजी मर्ज़ी हलाए थो। अहिड़े नमूने जेकॾहिं को ईसाई आहे जेॾी महिल पंहिंजी कलीसा में वञे थो, पंहिंजी चर्च में वञे थो, उते त हू ईसाई आहे, पर जॾहिं ॿाहिरि निकिरे थो पंहिंजी ईसाइयत खे पंहिंजी चर्च पंहिंजी कलीसा में छॾे अचे। अहिड़े नमूने जेकॾहिं को हिंदू कंहिं मंदर में वञे थो त पंहिंजी हिंदूमत खे पंहिंजे मज़हब खे पंहिंजे अख़लाक ऐं किरदार खे छा थो करे उते मंदर में छॾे अचे थो ऐं पाण जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उहो हिंदू नथो रहे। अहिड़ी तरह सां हिकु मुस्लमान जॾहिं हिन मस्जिद में अचे थो, निमाज़ में बीहे थो, त अल्लाह रहम करे त ईअं लॻे थो तो पको मुस्लमान आहे, को इस्लाम जो सचो सिपाही आहे, को अख़लाक जे आला किरदार अख़लाक किरदार जेके आला मनसब ते फ़ाइज़ आहे। मगर जॾहिं इहो मुस्लमान ॿाहिरि निकिरे थो न कूड़ बि ॻाल्हाए थो, अल्लाह रहम करे धोखो बि ठगी बि अल्लाह रहम करे, उन जे दिलि में ख़बर न आहे त केतिरे मुस्लमाननि जे लाइ बुग़्ज़ अदावत ऐं अल्लाह रहम करे उन जे दिलि में बिरादरी क़ौम असबियत लिसानियत ऐं इलाक़ाइत जा ख़बर न आहे त केतिरा बुत जनम वठनि। अज़ीज़ दोस्तो, इन शयुनि खे ख़तमु करण जे लाइ असां वटि इस्लाम आयो आहे। जेकॾहिं असां मुस्लमान थी करे को बि जेकॾहिं निसानियत क़ौम बिरादरी असबियत इलाइक़त जो शिकार हुजूं न, यादि रखी छॾियो असां जूं ही निमाज़ूं, असांजा ही रोज़ा, असांजा ही हज, असां जूं सखावतूं यादि रखी छॾियो क़यामत जे ॾींहुं किथे बर्बाद न थी वञे। सही मुस्लिम जी मशहूर हदीस आहे, इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है, पाण फरमायूं त हर सूमर ऐं ख़मीस ते बाने जा अमाल अल्लाह ताला वटि पेश कया वञनि था। पोइ अल्लाह ताला हर माण्हूअ खे हर बाने खे बख़्शे छॾे थो सवाइ ॿिनि माण्हुनि जे। हिकिड़ो उहो जेको अल्लाह जी ज़ात में सिफ़ात में या अल्लाह जी इबादत में यानी शिरक कंदो हुजे, मुशरिक हुजे, उनखे अल्लाह ताला माफ़ नथो करे, उन जा अमाल अल्लाह ताला क़बूल नथो करे। ऐं ॿिया उहे बि मुस्लमान भाउर जंहिंजे दिलि में हिक ॿिए जे लाइ का ॿियाई हुजे, हिक ॿिए जे लाइ नफ़रत हुजे, हिक ॿिए जे लाइ दिलि में को कीनू बुग़्ज़ हसद साड़ ऐं अदावत मौजूदु हुजे, इन ॿिनि माण्हुनि जे अल्लाह रब्बुल आलमीन अमाल खे क़बूल नथो करे, अल्लाह ताला उन्हनि जे गुनाहनि खे बख़्श नथो करे। अल्लाह फरमाए थो इन ॿिन्ही खे छॾे ॾियो जेसीं ताईं पाण में सुलह न करे वठो। अज़ीज़ दोस्तो, अॼु आऊं पंहिंजी दिलि खां अॼु पंहिंजो मुहासिबो करियां, तव्हां पंहिंजो मुहासिबो करियो, छाकाणि त मुंहिंजे दिलि में छा आहे अल्लाह खां सवाइ को बि नथो ॼाणे। तव्हांजे दिलनि में छा आहे आऊं नथो ॼाणा, अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो तव्हांजे दिलनि में छा आहे। हर माण्हू असां मां, हर मुस्लमान असां में इन ॻाल्हि जो मुहासिबो करे वठे त मुंहिंजे दिलि में कंहिं मुस्लमान जे लाइ केतिरी मोहबत आहे, कंहिं मुस्लमान जे लाइ मुंहिंजे दिलि में किथे नफ़रत अदावत हसद बुग़्ज़ ऐं साड़ त कोन्हे। यार आम मुस्लमान खे त छॾे ॾियो, पर अल्लाह रहम करे असांजे मुआशरे जी हालत इहा आहे, अल्लाह रहम करे सदा भाउ कंहिं ॻाल्हि तां विड़िया अल्लाह रहम करे अॼु साल गुज़री विया हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हे। अल्लाह रहम करे मिटी माइटी जो को भरम कोन्हे असांजे मुआशरे में। अल्लाह रहम करे अॼु कत रहमी असांजे मुआशरे में आम थी वई आहे। अल्लाह रहम करे ॿियनि खे त छॾियो, पर अल्लाह रहम करे पीउ ऐं पुट पाण में कोन था थियनि। चंद ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नौजवान मूं वटि आयो, जॾहिं पंहिंजे माउ ऐं पीउ जो तज़किरो करे थो
अल्लाह रहम करे पंहिंजे माउ ऐं पीउ खे ईअं कोन थो अचे त अम्मा ही चयो बाबा ही चयो, पंहिंजी माउ जो नालो वठे थो, पंहिंजे पीउ जो नालो वठे थो, चए इहे सहाब मुंहिंजे नाले ईअं चवनि था। हुनखे चऊं अल्लाह जा बाना तुंहिंजो पीउ आहे तूं बाबा चओ, तुंहिंजी अम्मा आहे तूं अम्मा चओ, जे आउं पीउ खे पीउ तस्लीम नथो कयां, अम्मा खे अम्मा तस्लीम नथो कयां। असांजे मुआशिरे जी अखलाक़ी पस्ती इहा किरी ऐं अल्लाह रुगो त असांजे बिरादरनि में, असांजे मिटनि माइटनि में अॼु ॾार प्यार मामूली ॻाल्हि जे करे, मामूली ग़लति फ़हमियुनि जे करे। ऐं अल्लाह रहम करे त पोइ ॾिसो असांजे घरनि में अॼु बरकतूं आहिनि किथे, अल्लाह रहम करे असांजे घरनि में सुकून ऐं चैन आहे किथे, हर तरफ़ अल्लाह रहम करे बेचैनीअ जो आलम आहे। प्यारे पैगंबर जी छा उहा हदीस खां विसरी वई आहे? प्यारे पैगंबर खां जेको माण्हू चाहे थो उनजे रिज़्क़ में वाधारो थिए ऐं उनजी उमिरि में बि वाधारो थिए, उनखे खपे त सिला रहमी करे, माना मिटी माइटी खे ॻंढे। अल्लाह रहम करे अॼु आऊं पंहिंजे पाण खां पुछा करियां त मुंहिंजो माइटनि सां कहिड़ो सलूक आहे। मुंहिंजा चाचा आहिनि, अल्लाह रहम करे मुंहिंजा वालिदैन आहिनि, अल्लाह रहम करे मुंहिंजा सौट मासात हूंदा, मुंहिंजा मारोट फुफाट हूंदा, मुंहिंजा मिट माइट हूंदा, मुंहिंजे वालिदैन जा क़रीबी रिश्तेदार हूंदा, अॼु मुंहिंजो उन्हनि सां कहिड़ो सलूक आहे। हा, जेकॾहिं अदावत हुजे त अल्लाह कारण हुजे, नफ़रत हुजे त अल्लाह कारण हुजे, पर अल्लाह रहम करे अॼु आऊं ॾिसां थो त मुआशिरे जन असां जूं मोहबतूं अदावतूं अल्लाह कारण न आहिनि, पर पंहिंजी ज़ात कारण। अज़ीज़ दोस्तो, असांजे मुआशिरे जो अॼु अलॻि इहो थी चुको आहे। अल्लाह रहम करे हिकु मुस्लमान जे हथां ॿिए मुस्लमान जी इज़त महफ़ूज़ कोन्हे, हिकु मुस्लमान जे हथां ॿिए मुस्लमान जी अल्लाह रहम करे जान महफ़ूज़ कोन्हे, हिकिड़े मुस्लमान जे हथां ॿिए मुस्लमान जो माल महफ़ूज़ कोन्हे। इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज्जतुल विदा जो ख़ुतबो ॾिनो, इहो ख़ुतबो हिकिड़ी जॻह ते कोन हुयो, बल्कि अल्लाह जे रसूल अरफात जे मैदान में इहो ख़ुतबो इरशाद फरमायो ऐं पाण वरी यौमुन नहर वारे ॾींहुं इहो ख़ुतबो इरशाद फरमायो। हालांकि इहो ख़ुतबो त काफ़ी तवील आहे, इन ख़ुतबे खे पूरी तरह सां हिते बयान नथो करे सघिजे, उनजी तशरीह नथी करे सघिजे, मगर इन ख़ुतबे जा चंद इक्तिसाबात तव्हांजे साम्हूं पेश कंदसि, जेके मुंहिंजे ऐं तव्हांजे हिन मुआशिरे जी अल्लाह रहम करे अक्कासी कनि। तव्हांजे ऐं मुंहिंजे हिन मुआशिरे जे लाइ हिकु दर्स आहिनि, हिकु सबक़ आहिनि। इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अरफात जे मैदान में आया ऐं ॾाचीअ जी अल्लाह रहम करे कोहान ते ॾाची जी पुठ ते पाण सवार हुया ऐं उन ते वेही करे पाण ख़ुतबो इरशाद फरमायो। प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका ॾाची आहे उन जो नालो आहे कसवा। इन मां साबित थियो त कंहिं जानवर ते को नालो रखी सघिजे थो। ऐं इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे कंहिं गॾह ते सवार हुया ऐं संदसि पोयां जनाब अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु वेठा हुया। जनाब अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइनि था त अल्लाह जे रसूल जे पोयां हुयसि, अल्लाह जे रसूल गॾह ते सवार हुया ऐं उन गॾह जो नालो उफेरा हुयो। माना कंहिं बि जानवर ते, कंहिं वण ते, कंहिं घर ते, कंहिं मस्जिद ते, कंहिं जाइ ते, कंहिं बि ते नालो रखणु इस्लाम में जाइज़ आहे। इन हवाले सां काफ़ी अहादीस मौजूद आहिनि, इहो हिकु पूरो अलॻि टॉपिक आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॾाची ते वेही करे ख़ुतबो ॾिनो। हालांकि ख़ुतबो त काफ़ी तवील आहे, मगर इन ख़ुतबे जा चंद इक्तिसाबात तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। पाण फरमायूं इन अमवालकुम व दिमाअकुम, ऐं हिकिड़ी रिवायत जे लफ़्ज़ इहे वजन व आराज़कुम, तव्हांजा माल, तव्हांजा रत ऐं तव्हांजूं इज़तूं हरामुन अलैकुम, तव्हांजूं इज़तूं, तव्हांजा माल ऐं तव्हांजा रत यानी तव्हांजूं जानियूं तव्हांजे मथां, हिक ॿिए जे मथां तव्हांजे लाइ हराम आहे। माना कंहिं मुस्लमान खे जाइज़ कोन्हे जो कंहिं मुस्लमान जो नाजाइज़ तरीक़े सां माल हड़प करे। कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ कोन्हे जो कंहिं मुस्लमान जान खे को नुक़सान पहुचाए, उनखे ज़ख़्मी करे, उनखे ईज़ा पहुचाए, पोइ ईज़ा ज़बान सां हुजे, पोइ ईज़ा हथ सां हुजे, कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ कोन्हे।
पर अज़ीज़ दोस्तों, अॼु असांजे मुआशरे में ॾिसो के मुसलमान जो माल महफ़ूज़ कोन्हे। अल्लाह रहम करे के मुसलमान जी जान महफ़ूज़ कोन्हे। छा तव्हां नथा ॾिसो त असांजे मुल्क जे अंदरि अल्लाह रहम करे रोज़ानी केतिरा क़त्ल थियनि था। अल्लाह रहम करे असांजे हिन मुआशरे में अल्लाह रहम करे केतिरियूं रोज़ानू फुरू थियनि थियूं। हक़ीक़त आहे त हिन मुआशरे जी सही तरीक़े सां तरबियत न थी आहे। कॾहिं उन चोर खां पुछी ॾिसो, शायदि उनखे इन शइ जी ख़बर ई न हुजे। कॾहिं उन धाड़ेल खां पुछी ॾिसो, शायदि उनखे इन शइ जी ख़बर ई न हुजे। नंढे हूंदे हिकु घर में ॼाओ आहे जिते हुते गार गंद हुते सिखी, हुन हुते चोरी सिखी। अल्लाह रहम करे उतां हू चोर थियो, उतां हू धाड़ेल बणिजी वियो, उतां हू फोरू बणिजी वियो। अल्लाह रहम करे असां कई अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जिन जी उमिरि गुज़री चुकी आहे। अल्लाह रहम करे उन्हनि खे न वुज़ू जे तरीक़े जी ख़बर आहे, न गुस्ल जे तरीक़े जी ख़बर आहे। ऐं अहिड़ो बि माण्हू आउं चङी तरह सुञाणा थो जिन जी उमिरि हिन वक़्तु तक़रीबन अल्लाह रहम करे 53 साल आहे, पर चए थो डॉक्टर साहब मूं कॾहिं निमाज़ पढ़ी कोन्हे ऐं न ई त मूंखे निमाज़ जी ख़बर आहे, निमाज़ पढ़िजे कीअं थी। अहिड़ो मार ज़ाहिर आहे कि मुस्लमान जो माल चोरी करे उन लाइ को मसइलो आहे, के मुसलमान ते ज़ुल्म करे उन जे लाइ को मसइलो आहे। अल्लाह रहम करे के मुसलमान खे क़त्ल करे विझे उन जे लाइ को मसइलो आहे। यार इन्हे खे त छॾियो, पर अल्लाह रहम करे जेके असीं पढ़िया लिखिया आहियूं, जेके अल्लाह रहम करे मस्जिद जे अंदरि पहिरें सफ़ जा निमाज़ी आहियूं, अल्लाह रहम करे उन्हनि मां अल्लाह रहम करे कई अहिड़ा माण्हू मिली वेंदा जेके कूड़ा कसम खणी करे पंहिंजो माल खपाइनि था ऐं ॿिए मुसलमान जो माल नाहक तरीक़े सां हड़प करे। बाक़ी ॻाल्हि इज़तुनि जी आहे। अल्लाह रहम करे अॼु हिकिड़े मुसलमान जे हथां ॿिए मुसलमान जी इज़त महफ़ूज़ कोन्हे। हिकु मुसलमान जे मथां इल्ज़ाम हणण को मसइलो ई कोन्हे। अल्लाह रहम करे हिकु मुसलमान खे ग़ीबत करणु, उनजे मथां इल्ज़ाम लॻाइणु, अल्लाह रहम करे उनजी इज़त खे पायमाल करणु, उनजी इस्मत खे पायमाल करणु, अल्लाह रहम करे इहा त हर मुसलमान अक्सरियत सां अल्लाह रहम करे उनजो वज़ीफ़ो बणिजी चुको आहे। तव्हां यारी सोशल मीडिया ते ॾिसो, तव्हां फेसबुक ते ॾिसो माण्हुनि जी हालत। अल्लाह रहम करे अहिड़ा मसइला जेकी मसइला अल्लाह रहम करे प्राइवेसी आहिनि, पर हिकिड़ो मुसलमान ॿिए मुसलमान जे लाइ फेसबुक ते दस्ते गिरेबान आहे, उनजी इज़त खे पायमाल करे पियो। अल्लाह रहम करे उनजे ऐबनि खे बाक़ाइदा एक्सप्लोर करे पियो, उनजे ऐबनि खे अल्लाह रहम करे वायरल करे पियो। तुंहिंजी भले इज़त वञे, अल्लाह रहम करे त भले ही बेइज़त थिए, हिन जो असली चेहरो जेको सो माण्हुनि जे साम्हूं बेनिकाब थी वञे। अल्लाह रहम करे अॼु मुसलमान ॿिए मुसलमान जे लाइ इहा हालत पियो करे। यादि रखी छॾियो, हिकिड़े मुसलमान जो माल ॿिए मुसलमान जे मथां, हिकिड़े मुसलमान जी जान ॿिए मुसलमान जे मथां, ऐं हिकिड़े मुसलमान जी इज़त ॿिए मुसलमान जे मथां हराम आहे। ये सही मुस्लिम जे अंदरि रिवायत मौजूद आहे। इमाम कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, पाण फरमाइनि था त आउं मेराज ते वियसि, उते कुझु माण्हू मूं ॾिठा जेके ऊंधा लटकियल आहिनि ऐं उन्हनि जे चपनि खे चीरियो पियो वञे, एसी ताईं कनपटी ताईं नौंडड़ी ताईं चीरियो पियो वञे। मूं पुछा कई के माण्हू केरु आहिनि, इहे माण्हू केरु आहिनि जिन खे इहा सज़ा पई मिले। जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूंखे ॿुधायो वियो, ही तुंहिंजी उम्मत जा उहे माण्हू आहिनि याकुलून लुहूमन नास व यक़ऊन अला आराज़िहिम। अल्लाह रहम करे ग़लती थी वई। उन हदीस में आहे त मूं माण्हू ॾिठा लहुम अज़फारुन मिन नुहासिन, उन्हनि खे ट्रामे जा नुंहं ॾिनल आहिनि, युख़मिशून वुजूहहुम व सुदूरहुम, उन्हनि नुंहंनि सां पंहिंजे चेहरे जी खल पटीनि पिया ऐं पंहिंजे सीने जो गोश्त ऐं खल पटीनि पिया, नोचीनि पिया। ट्रामे जा उन्हनि खे नुंहं ॾिना विया, पंहिंजे नुंहंनि सां पंहिंजे खल जेका चेहरे जी आहे उनखे पटीनि पिया ऐं पंहिंजे सीने जेको गोश्त या खल आहे उनखे पटींदा। मूं पुछा कि इहे केरु आहिनि? पाण फरमायो, मूंखे ॿुधायो उलाइक लज़ीन याकुलून लुहूमन नास, इहे उहे माण्हू आहिनि जेके माण्हुनि जो गोश्त खाईंदा हुआ, व यक़ऊन अला आराज़िहिम, ऐं मुसलमाननि जी इज़त खे पायमाल कंदा।
इहा सज़ा उन माण्हू जी आहे। अॼु आउं सोचां त अलाह रहम करे मुंहिंजी ज़ुबान खां को मुस्लमान महफ़ूज़ आहे? छा मुंहिंजे हथ खां को मुस्लमान महफ़ूज़ आहे? छा मुंहिंजे किरदार मुंहिंजी गुफ़्तार खां को मुस्लमान महफ़ूज़ आहे? छा के मुस्लमान जी मूं ग़ीबत न कई आहे? छा के मुस्लमान के मूं मुर्द इल्ज़ाम ठहिराए करे उनजी इज़त खे मूंखे पायमाल न कयो आहे? अॼु अलाह रहम करे असांजी हालत इहा आहे, यार आउं ग़ीबत कोन थो करियां, अलाह बचाए मिड़ई ॻाल्हि थो करियां। ग़ीबत कंदो पर चवंदो यार करणु न खपे, पर आउं ॻाल्हि करियां थो। कंहिं मुस्लमान जे मथां इल्ज़ाम लॻाए छॾींदो, कंहिं मुस्लमान खे मूरी ते इल्ज़ाम ठहिराए छॾींदो, चवंदो तूं मूं त यार मिड़ई ॻाल्हि कई, मूंखे कहिड़ी ख़बर कीअं थींदो? अलाह रहम करे अॼु मुस्लमाननि जी हालत इहा थी ऐं पाण वज़ाहत कई उन ॻाल्हि जी। पाण फरमाए त का हुरमत यौमिकुम हाज़ा, ईअं हराम आहे जे हिन ॾींहं जी हुरमत आहे। इहो ॾींहुं कहिड़ो हो? अरफात जो ॾींहुं हुयो। माना जे हिन ॾींहं जी हिकु हुरमत आहे, हिन ॾींहं जो हिकु मर्तबो आहे, हिकु ॾींहं खे शर्फ़ आहे। यादि रखी छॾियो जे हिन ॾींहं जी हुरमत आहे त मुस्लमान जी हुरमत आहे, मुस्लमान जी इज़त आहे। सुवाल इहो थो पैदा थिए, छा भला को मुस्लमान यौम अरफा सां बुग़्ज़ रखी सघे थो? छा को मुस्लमान यौम अरफा सां अल्लाह रहम करे नफ़रत रखे सघे थो? छा यौम अरफा जेको आहे उनजी इज़त एहतराम ऐं तौक़ीर खे दाव ते लॻाए सघे थो? यकीनन को मुस्लमान अहिड़ी हरकत कोन कंदो। यादि रखी छॾियो जीअं यौम अरफा उनजी हिकु हुरमत आहे, ईअं हिकु मुस्लमान जी बि इज़त आहे, तौक़ीर आहे, एहतराम आहे। ऐं पाण फरमायूं कुल्लु अम्रिल जाहिलियत तहत क़दमय मौज़ू, यादि रखो जाहिलियत जा जेतिरा बि अमर हुया न, इहे सभु जा सभु अॼु मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़दमनि जे हेठां लताड़े छॾिया, पंहिंजे क़दमनि जे हेठां मूं लताड़े छॾिया। माना जेकी बि जाहिलियत जा उमूर हुया, जाहिलियत माना दौर कुफ्र जा जेके उमूर हुया, उहे कहिड़ा उमूर हुया? लिसानियत, क़ौमियत, बिरादरी, इलाक़ियत, अल्लाह रहम करे असबियत, थोरी थोरी ॻाल्हि तां नफ़रतूं, थोरी थोरी ॻाल्हि तां अदावतूं, थोरी थोरी ॻाल्हि तां हिक ॿिए जो रत वहाइण, ऐं महज़ इहो चवण त मुंहिंजो हसब ऐं नसब आला आहे, ॿिए जे हसब नसब ते तय न करणु, पंहिंजे पाण खे आला अर्फ़ सम्झणु ऐं ॿिए खे हक़ीर सम्झणु, इहे सभु जा सभु जेके उमूर जाहिलियत हुआ, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभु जा सभु जेके जाहिलियत जा उमूर आहिनि, अॼु मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़दमनि जे हेठां लताड़ियो पियो वञा। पर यार अज़ीज़ दोस्तो, अलिम इहो त इहो आहे जिन जाहिलियत जे उमूर खे प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़दमनि जे हेठां लताड़े विया, अॼु हिन उम्मत अल्लाह रहम करे उनखे पंहिंजे सिर जो ताज बणाए छॾियो। छा असां वटि क़ौमियत जा बुत कोन आहिनि मौजूद? छा असां वटि बिरादरी जा बुत मौजूद कोन आहिनि? अल्लाह रहम करे मौजूद आहिनि। असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा, यार ॿियनि खे त छॾियो, पर अल्लाह रहम करे जेके अहले तौहीद आहिनि, असां उनजे अंदरि इहा मुसीबत पाती, उनजे अंदरि इहा मुसीबत असां ॾिठी। जेकॾहिं यकीन नथो अचे न, थी सघे त मुंहिंजी ॻाल्हि कंहिंखे ॾुखी लॻे, यकीन नथो अचे, तव्हां आज़माए ॾिसो, मुशाहदो करे ॾिसो त कंहिं गैर क़ौम वारो अल्लाह रहम करे कंहिं ॿी क़ौम खां हसन घुरे त ॾिसो, असांजी गैरत कीअं जाॻे थी, कीअं असां में अल्लाह रहम करे गैज़ो गज़ब पैदा थिए थो, कीअं असां अल्लाह रहम करे उन मुस्लमान खे बेइज़त करण जे लाइ तयारु था थी वञूं। सही कई जॻहुनि ते अल्लाह रहम करे मुंहिंजे साम्हूं ईअं थियो आहे। मिसाल आहे को ॿी क़ौम जो आहे, मिसाल हिकिड़ो जमाली आहे, ॿियो ख़ासि केली आहे। कंहिं जमाली शरीफ़ माण्हू खे ख़ासि केली खां वञी संग घुरियो न, अल्लाह रहम करे पोइ ॾिसो जहिड़ा क़ौमनि जा, असांजी ॼाणी थो तके हिनखे जुरियत कीअं थी जो असां ख़ासि केलनि खां जमाली संग घुरियो आहे। असांजी बिरादर जेको आहे, असांजो को माइट आहे, असांजो को क़ौम वारो आहे,
हिते ज़ाहिर थी था पवनि कई अल्लाह रम करे अॼु इहे बुत पंहिंजी बिरादरी जा पंहिंजी क़ौम जा पंहिंजी लिसानियत जा पंहिंजी इलाक़त जा अल्लाह रम करे इहे बुत अॼु अल्लाह रम करे हिकु मुस्लमान पंहिंजे दिलि जे अंदरि रखियो वेठो जेसीं त इहे बुत न टुटंदा यादि रखी त सजदा क़बूल कोन इन्हनि निमाज़ुनि जी अल्लाह खे का बि परवाह कोन्हे मुस्लमान मुस्लमान जो भाउ आहे असीं मुस्लमान हिकु क़ौम आहियूं असां मां को बि आला अर्फ़ आहे को बि हक़ीर कोन्हे सभु बराबरि आहिनि जेकॾहिं को आला आहे को अर्फ़ आहे यादि रखी छॾियो उहो आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन वटि वधीक मुतक़ी परहेज़गार आहे पाण फरमायूं अय्युहन्नास इन रब्बकुम वाहिद ए इंसानो तव्हां सभिनी जो रब हिकिड़ो अल्लाह अथव व अबाकुम वाहिद ऐं यादि रखी छॾियो तव्हां सभिनी जो जेको अबो आहे न हिकु आदम अलैहिस्सलातु वस्सलाम आहे ला फज़्ल लिअरबिय्यिन अला अजमीय यादि रखी छॾियो त कंहिं बि अरबी खे कंहिं अजमी जे मथां का फ़ोक़ियत कोन्हे मतां को अरबी चवे त असीं आला आहियूं असीं फ़साद ऐं बलागत में के मर्तबो रखूं था असां अदब जा वॾा जेको से के इमाम आहियूं छाकाणि त अरबनि जी इहा शइ हुई असांखे अजमी अरबनि छो चयो उन करे जो जेके अरब हुया वॾा अदीब हुया वॾा दानिश्वर हुया लिखण पढ़ण जा वॾा माहिर हुया वॾा शाइर हुया ऐं बसीरत में तमामु अॻु भरा हुया ऐं असां वटि कुझु बि कोन असांखे चवंदा कि अरबनि खां ॿिया जेके अलाह आहिनि अजमी अजमी माना गूंगो माना इन्हनि खे ॻाल्हाइण ई कोन थो अचे इन्हनि जो को अल्लाह रहम करे टाकिंग पावर ई कोन्हे इन वटि का तहज़ीब ऐं तमदुन ई कोन्हे असां ई का शयूं प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो जाहिलियत जो अमर पंहिंजे क़दमनि जे हेठां लताड़े थो वञा ख़बरदार कंहिं बि अरबी खे कंहिं अजमी जे मथां का बि फ़ोक़ियत कोन्हे वला लिअजमिय्यिन अला अरबिय ऐं कंहिं बि अजमी खे अरबी जे मथां फ़ोक़ियत कोन्हे छाकाणि त दीन इस्लाम हिकु आलमगीर मज़हब आहे मतां अरबनि जे मथां अहिड़ो वक़्तु अची वञे त अरबनि खे उहे शयूं न जेके अजमियत वटि हुजनि अॼु उहो दौरु आहे ऐं जेका टेक्नोलॉजी जेका साइंस अल्लाह रहम करे दुनिया में जेको ज़ैब ऐं ज़ीनत अल्लाह रहम करे जेका अजमियत वटि आहे पोइ मुस्लिम हुजनि या कुफार हुजनि अज़ीज़ दोस्तो यादि रखी छॾियो शायदि उहा अरबनि वटि कोन्हे छाकाणि त दौर दौर जी ॻाल्हि आहे को दौर फ़साद ऐं बलागत जो दौर हुयो अदब जो दौर हुयो ऐं हीउ दौर साइंसी दौर आहे टेक्नोलॉजी दौर आहे मतां को चवे त मूं वटि साइंस आहे मूं वटि टेक्नोलॉजी आहे अरबनि वटि छा आहे मतां को इन ॻाल्हि ते फ़ख्र करे प्यारे पैगंबर फरमायो ला फज़्ल लिअजमिय्यिन अला अरबी कंहिं बि अजमी खे कंहिं बि अरबी जे मथां कंहिं ॻाल्हि जे करे का बि फ़ोक़ियत कोन अथव वला लिअहमर अलल अस्वद ऐं पाण फरमायो त ख़बरदार कंहिं बि गोरे खे कंहिं कारे जे मथां फ़ोक़ियत कोन्हे मतां को गोरो चवे त दुनिया जे अंदरि मुंहिंजो हुस्न ऐं जमाल आहे दुनिया जे अंदरि मुंहिंजो हिकु मक़ाम ऐं शर्फ़ आहे हीउ त रंग जो कारो आहे हिन खे मुंहिंजे मथां हैसियत कहिड़ी आहे हीउ पंहिंजी शिकल त ॾिसे पंहिंजी सूरत त ॾिसे मतां इहा सोच पंहिंजे दिलि में को हुस्न ऐं जमाल वारो को गोरो अल्लाह रहम करे को हसीन ऐं जमील इंसान इहा सोच रखे प्यारे पैगंबर फरमायो त ख़बरदार कंहिंखे बि हक़ कोन्हे जो इहा सोच बि रखे इहो अमर जाहिलियत आहे जनाब सुवैद बिन महरूर रज़ी रहमहुल्लाह ताबी आहिनि पाण फरमाए त असां रब्ज़ा वारी जॻह ते वियासीं रब्ज़ा मदीने खां 3 मील जे फ़ासिले ते हिकु इलाइक़ो आहे उते अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु रहंदा हुया जे असां अबू ज़र ग़िफ़ारी खे ॾिठो अलैहि खुल्लतुन उनखे हिकु जुबो पातल आहे ऐं जेको उन जो ग़ुलाम आहिनि उनखे बि अहिड़ो ई जुबो पातल आहे माना क्वालिटी बि साॻी आहे रंग बि साॻियो आहे सिलाई बि साॻी आहे बिल्कुलु जहिड़ो लिबास तोखे पातल आहे तुंहिंजे ग़ुलाम खे बि अहिड़ो ई लिबास पातल आहे पाण फरमाए त हिकु ॾींहुं छा थियो ऐं मदीने में हुयसि हिकिड़े ग़ुलाम खे मूं सिर्फ़ु एतिरो चयो त तूं जेको समान उनजी माउ जे बारे में चयो उहे लफ़्ज़ कहिड़ा हुया उन लफ़्ज़नि जी मुख़्तलिफ़ मानी कई वई आहे मगर आम जेको मफ़हूम इहो आहे त तूं जेको सो कारी माउ जो पुटु आहीं उहो सहाबी कहिड़ो जनाब बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला बिलाल हबशी केरु हो कारे रंग जो हुयो अल्लाह रहम करे को हुस्न जमाल कोन हुयो
का शक्ल सूरत कोन हुई। पर अजीज दोस्तों, बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अल्लाह ताला वटि केतिरी इज़त ऐं मक़ाम हुयो जो जॾहिं हले तो ज़मीन ते अल्लाह रब्बुल आलमीन उन जे क़दमनि जूं चाप अल्लाह रहम करे त अल्लाह ताला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जन्नत में ॿुधाए। उन बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु के जनाब अबू ज़र ग़िफ़ारी छा चयो, तूं कारी मां जो पुटु आहीं, माना उन जे हसब ते थोड़ी तन कई मामूली। इमाम कायनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु फरमाए त मूंखे चयो, इन्नका इमराउन फ़ीक जाहिलिया, तई तूं हिकु अहिड़ो माण्हू आहीं जंहिंमें अञाप जाहिलियत जा जेके उमूर आहिनि उन मां के जरासीम तो में मौजूद आहिनि। ऐं पोइ पाण ग़ुलामनि जा हुकूक ॿुधायूं ऐं पाण फरमायो त उन ॾींहं खां पोइ आऊं जहिड़ो खावां थो पंहिंजे हिन ग़ुलाम खे खारायां जो के कारे खां पंहिंजे पाण खे आला अरफ़ सम्झे, कंहिंखे हक़ कोन्हे।